जीशा साहब तमामु सुठियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि पर हाणे असां थोरो कन्वर्ट कयूं पिया ॻाल्हि खे असल में जेको पहिरियां ॻाल्हायो मां ई चवंदुसि हुनखे इहो बि चवंदुसि कि असां ज़ियाउद्दीन शाह सां पिया ॻाल्हायूं पर हाणे असां ज़िया शाह सां था ॻाल्हायूं जंहिंजो नालो अदबी दुनिया में हिकिड़ो माना ॿुधो वञे पियो त असां ज़िया शाह खां ई सवाल था कयूं हाणे तव्हांजो अदबी सफ़र कीअं माना स्टार्ट तव्हां वरितो अक्सर जीअं थींदो आहे त रिवायती सुवाल पर उनजे बावजूदि बि चंद माख़ज़ थियनि था किथां न किथां माण्हू मुतासिर थिए थो या अंदरि विषय हुजे पोइ तव्हां इहो प्लीज़ पंहिंजो अदबी जेको सफ़र कयो अथव किथां आयो कीअं स्टार्ट कयो कहिड़नि माण्हुनि खां मुतासिर थियो कहिड़ा माण्हू मिलिया कीअं स्ट्रक्चर हुयो अदबी शिकारपुर जो ऐं कहिड़ा दोस्त हुया इन ते थोरो डिटेल हा असां न इहो जेको सुवालु आहे तव्हांजो त मूंखां जेको सुवालु था पुछो त अदबी दुनिया ॾांहुं मुंहिंजो जेको अचणु आहे कीअं थियो त इहो अहिड़ो मामूली सुवालु न आहे इन ते ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं पर जेको सचाई सोच रखंदड़ माण्हू चई वेंदो आहे त साईं फलाणनि असां माण्हुनि जे सोबत में रहियासीं या मुंहिंजो हीउ ॾाढो शाइर हुया मां शाइर इब्न शाइर आहियां इहे सभई ॻाल्हियूं आहिनि माण्हू में इहो ॾात जी जेका आहे कीअं थी ॾंगे माण्हूअ खे ऐं उहा कीअं थी माण्हू रुगबत या अदब ॾांहुं ॾाढो कीअं थो पैदा थिए हिकिड़ो अजीब फिनामिना आहे ऐं इन ते वरी ॻाल्हाइबो त वरी मिथ जी ॻाल्हि थी वेंदी जीअं शेख आया चयो आहे त मुंहिंजे अंदर में हिकिड़ो पखी आहे जेको ॻोल्हे थो ऐं शेख आया ते तनक़ीद बि थी रसूल पलीजे साहिबु तनक़ीद कई इबरत मैगज़ीन में मज़मून छपियो पलीजे साहिब जो त बाबा ही कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे अजीब ॻाल्हियूं थो करे त मुंहिंजे अंदर में पखी ॻोल्हे थो न इहा हक़ीक़त आहे त इहा ईअं आहे इन में 100% हिकिड़ो शेख आया सही आहे त उहा ॾात जेका पैदा थी थिए उहा कीअं थी पैदा थिए उनजो असां मैथमेटिक्स जे फार्मूलनि में असां उनखे बयानु नथा करे सघूं त छो पैदा थी विया ॾात ऐं अहिड़े नमूने सां मुंहिंजी जेका अदब ॾांहुं शाइरीअ ॾांहुं जेका रुगबत मुंहिंजी रही त उहा बि ईअं थी पैदा थी ख़बर न आहे छो पैदा थी ऐं मां जॾहिं 1966 में 8 दर्जो थो पढ़ां त पंहिंजो पाण ॿाराणी शाइरी मुक़ररणु शुरू करे ॾिनी प्यारा ॿारो हिमत धारियो लहर लहर खे सम्झो किनारो ॾुखड़नि पुठियां सुखड़ा ईंदा ॿेड़ा वेझे किनारे थींदा तकदीरुनि जो खिड़ंदो तारो त हिकिड़ियूं सिटूं पंहिंजो पाण जुड़ंदी पयूं वयूं त इहो ॿाराणी उमिरि आहे मुंहिंजी पर उन ॿाराणी शाइरी आहे पर उहो कमाल आहे त इहो पंहिंजो पाण ई सिटूं कीअं पए जुड़ियूं मूंखे मां पाण कासिर आहियां हिनखे बयानु नथो करे सघां त इहो छो घर में असां मुंहिंजी वॾी भेण हालयात आहे हयाती ॾिस उहा जंहिंखे असां बीबी करे छॾींदा आहियूं उहा मां जॾहिं गॾु वेंदा हुआसीं त उन ते बि रंग चढ़ियो त हू असां भाउ भेण असां ॿई पाण में बेतबाज़ी कंदा हुआसीं ईअं बेत दिलि बेत असां चवंदा हुआसीं त अहिड़े नमूने सां माण्हू ॾात जेका आहे उहा इन्हनि शयुनि जी मुहताज न आहे तनज़ीमुनि जी या अदबी सर्किल्स जी मुहताज न आहे बाक़ी जेको ॾांहुं थो अचे उहो तरबियत सां थो अचे उनजे लाइ ज़रूरी आहे त माण्हू कंहिं अदबी हल्कनि में उथे वेहे ऐं सिखे ऐं सिखण ऐं सिखाइण जो जे अमल सां ई उन में ॾांहुं पैदा थींदो हुनखे हुन में फन जे उसूलनि खां वाक़ुफ़ु थींदो पर मां सम्झां थो त खोड़ सारा अहिड़ा शाइर आहिनि जिन को अहिड़े नमूने का सिखिया कोन वरिती का उन्हनि किताब कोन पढ़िया इल्मु उरूज़ जा किताब कोन पढ़िया या उन्हनि
पंहिंजो मातर खे छंद या छंद विधी आहे जी बाक़ाइदे ॼाण हासिलु कई हुजे किथां कंहिं वटि गोॾा खोड़े वेठा हुजनि खोड़ सारा अहिड़ा शाइर आहिनि उनजा नाला खणी सघूं था जेके पंहिंजो पाण शाइरी उन्हनि कई ऐं सुठी शाइरी कई आहे मामूई फ़क़ीरनि जा बेत था मिलनि मामूई फ़क़ीर जेको आहे जेके समन जे दौर में शायदि समन हुकुमराननि खां जा सतायल हुया त उन्हनि जेके बाराता ॾिना आहिनि पंहिंजे बेतनि में असांजी जेका सिंधी शाइरी जेका ओसर थी आहे उनजी जेका असां शुरू में जेके असांखे बेत मिलनि था उहे मामूली फ़क़ीरनि जा बेत था मिलनि त मां जॾहिं इन ॻाल्हि ते सोचींदो आहियां मां हैरान थींदो आहियां त इहे माण्हू जेके हुया जॾहिं इन्हनि बेत पई कया त उन्हनि किथां छंद विद्या जी ॼाण किथां हासिलु कई बहरहाल असां जॾहिं पाण मां पंहिंजो ज़िक्र कंदुसि त मां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त 1967 में असांजो जो हिकिड़ो दोस्तनि जो हल्को हुयो साईं मंज़ूर परवाज़ मोहम्मद साहब ऐं मज़हर हुजण साहब ऐं मां रियाज़ शाह असां फुलवारी मस्जिद जे नाले सां असां हिकिड़ी अदबी तंज़ीम जो बुनियादु रखियो ऐं उनजो बुनियादी जेके एफर्ट्स जेके हुया उनजो उहे जेको ख़्यालु हुयो आइडिया हुयो इहो मंज़ूर परवाज़ मेमण जो हुयो फुलवारी मजलिस जो क़याम अमल में आयो ऐं असां उन में बाक़ाइदे जीअं सिंधियत बि संगत जी सिटिंग्स थींदियूं आहिनि ईअं ई असांजी सिटिंग्स थींदियूं आहिनि